नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। वक्त के लाहौर मां ख़बर ॾींदा वफ़ाक़ी घरों वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त मरियम औरंगज़ेब सां बदतमीज़ी बाबति जेकॾहिं शिकायत कई वई त असां कार्रवाई कंदासीं। शेख रशीद अहमद ख़ांगी चैनल सां ॻाल्हियूं कंदे चयो त मरियम औरंगज़ेब सां जेको वाक़ियो पेश आयो उन जी मज़म्मत करियां थो। जेकॾहिं दरख़्वास्त ॾिनी वई त कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सेनेटर फैसल जावेद चयो आहे त मुस्लिम लीग नून जे क़यादत ते हमले जी मज़म्मत करणु घुर्जे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म जे सलाहकार शहबाज गुल चयो त एहसान इक़बाल मथां जूतो उछलणु सही अमल न आहे, पर नून लीग वारा तहरीक इंसाफ़ जे कारकुननि विच में वठण छा विया हुआ। शहबाज गुल चयो त नून लीग वारनि पहिरियां तहरीक इंसाफ़ जे कारकुननि खे धिकार न, जंहिंखां पोइ इहो सभु कुझु थियो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं नून लीग जे अॻुवाणनि जी मीडिया टॉक जे दौरान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि सख़्त एहतजाज कयो हो, जंहिंखां पोइ हू हथे पइजी विया हुआ ऐं उन दौरान तहरीक इंसाफ़ जे कारकुन मरियम औरंगज़ेब खे बि धिकार ॾिना, जॾहिं त एहसान इक़बाल मथां जूतो बि उछलायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।